वज़ीर-ए-आज़म फील्ड मार्शल पारां ईरानी सदर मसूद पेज़ेशिया सां ताज़ियत फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जे ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शहीद आयतुल्लाह अली खामनई जी ईरान लाइ ख़िदमतुनि ते भेटा पेश। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जे तेहरान जे ग्रैंड इमाम खुमैनी मुसल्लह अहमद वज़ीर-ए-आज़म ऐं पाकिस्तानी वफ़द जे शहीद आयतुल्लाह खामनई जे दर्जन जे बुलंदी लाइ दुआ कई। वज़ीर-ए-आज़म ऐं फील्ड मार्शल पारां आयतुल्लाह सैयद अली खामनई शहीद लाइ फातिहा ख़्वानी ऐं ख़राज अक़ीदत पेश कई। ईरानी शहीद सुप्रीम लीडर जे आख़िरी रस्मनि में शिरकत बाद वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ तेहरान खां तुर्किया जे शहर इस्तंबुल पहुची वियो। वज़ीर-ए-आज़म सरकारी दौरे दौरान बिज़नेस कम्युनिटी सां मुलाक़ात कंदो। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनई जूं आख़िरी रस्मूं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शहीद आयतुल्लाह अली खामनई जे जनाज़े नमाज़ में शिरकत बाद वतन वापस रवानो। ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी ऐं फील्ड फौजी क़यादत फील्ड मार्शल आसिम मुनीर खे अलविदा कयो। फील्ड मार्शल आसिम मुनीर ईरान जे आला क़यादत सां ताज़ियत कई। ईरान जे अॻूणे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनई जे जनाज़े नमाज़ अदा कई वई। शहीद जो मढ़ तेहरान जे इमाम खुमैनी हुसैनिया सेंटर में रखियो वियो। ईरानी आला क़यादत ऐं अवाम तरफ़ां लुढ़कनि ऐं सुदिकनि सां शहीद सुप्रीम लीडर खे भेटा पेश। आयतुल्लाह अली खामनई जे जनाज़े नमाज़ सोमवार तेहरान में अदा कई वेंदी, जंहिं बाद मढ़ कुम नजफ़ ऐं करबला रवानो कयो वेंदो, जितां वापसि ईरान आणे मुशहद में तदफ़ीन कई वेंदी। जनाज़े नमाज़ जे जुलूस में 10 मिलियन खां वधीक माण्हुनि जी शिरकत जो इम्कान। इसराइल या अमरीका शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामनई जे जनाज़े ते हमिलो कयो त ईरानी जवाब तमामु घणो सख़्तु हूंदो। मुख़ालिफ़ हमले खां अॻु ॿ भेरा ज़रूर सोचनि, ईरान जे ख़ात्मुल अंबिया ब्रिगेड ख़बरदार करे छॾियो। इसराइल ईरानी ॻाल्हियुनि कंदड़नि खे इस्लामाबाद दौरे दौरान निशानो बणाइण जो मनसूबो जोड़े रहियो हो। अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स दावा कई आहे त इसराइल ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ऐं स्पीकर बाक़िर कालिबाफ खे निशानो बणाइण जो मनसूबो जोड़ियो हो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाक भारत जंग में जहाज़ किराइण जो ज़िक्र करे भारतीय वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी जी ज़ख़्मनि ते लूण बुरके छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे जंग में 11 जहाज़ किराया विया। ॿिन्हिनि मुल्कनि में एटमी जंग रोकण सां 30 मिलियन जानियूं बचियूं। पाकिस्तानी वज़ीर-ए-आज़म पिणु लखें जानियूं बचाइण ते वाखाण कई। ईरान असांजा समूरा शर्त मञण ते राज़ी थी वियो आहे। इसराइल में संदनि मक़बूलियत 99% ताईं हुई। उहो सम्झ खां ॿाहिरि आहे त हिकु यहूदी डेमोक्रेट खे कीअं वोट ॾेई सघिजे थो। विच ओभर में सऊदी अरब जी अॻवानी में हिकु नओं इतिहाद क़ाइमु, पाकिस्तान बि शामिल। अमरीकी जनरल फॉरेन पॉलिसी जो चवणु आहे त विच ओभर में ईरान सां जंग नार रियासतुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुचायो, जंहिंसां एक्सपोर्ट ऐं सलामती जो अहसासु मुतासिर थियो आहे। नुक़सान जे अज़ाले लाइ नार सहकार काउंसिल खां ॿाहिरि हिकु नओं ग्रुप ठाहियो वियो आहे, जंहिंमें सऊदी अरब, कतर, पाकिस्तान, तुर्किया, मिस्र शामिल आहिनि। इसराइल तरफ़ां नओं इतिहाद इस्लामी नेटो क़रार।
बलूचिस्तान के इलाके ज़ोब में बस खाई में किरण सबब 40 ॼणा फोत 8 ॼणा ज़ख़्मी। दानासर में मुसाफ़िर बस ब्रेक फेल थियण सबब खाई में किरी पई। हादसे के नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 40 ॼणा फोत ऐं 8 ज़ख़्मी थी पिया। बलूचिस्तान के वॾे वज़ीर तरफ़ां वाक़े ते ॾुख जो इज़हार, इमदादी कार्रवाइयूं तेज़ करण, ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फराहम करण जी हिदायत। सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त हादसे में क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण बाद बलूचिस्तान हुकूमत सोगवारी आहे। अमरीका ईरान जंग के खात्मे बाद तेहरान से लागापन जो फ़ायदो मईशत के थींदो। अमरीकी मुल्की आबादी 40 करोड़ का वधी वही तो तबाही हूंदी। कारोबार किरण खांगी शोबे ऐं बेहतर माहौल के फराहमी हुकूमत की जिम्मेवारी है। वापारियों के मसले के हल लाए मेहनत से कम कर रहा आहियूं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो फैसलाबाद में चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री में खिताब। संदसि चवणु आहे त एक्सपोर्टर्स के बेहतर सहूलतूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं सब्सिडाइज़ फाइनेंसिंग जे सहूलत ॾिनी वेंदी। स्टैंड होल्डर्स के ॼाण चाहियूं था त बजट में छा ठीक हो ऐं कहिड़ा ख़दशा आहिनि। ईंदड़ बजट लाइ हाणे खां ई वापारियुनि जी तजवीज़ुनि ते कमु कयो पियो वञे। टैक्स ओगाड़ी में ऐं मौसमियाती तब्दीली के बहरान के मुंहुं ॾियण लाइ वापारी ऐं चैम्बर्स सहकार कनि। माली साल 2025-26 में वापारी खसारो 39 अरब 47 करोड़ 10 लख डॉलर ताईं पहुची वियो। गणप खाते वारे खसारे जा अंक अखर जारी करे छॾिया। गणप खाते जी रिपोर्ट में चयो वियो आहे त गुज़िरियल माली साल में वापारी खसारो 21.57% वधियो, जेको वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुक़रर कयल वापारी खसारो 29.92 अरब डॉलर खां वधीक आहे। जून महीने दौरान वापारी खसारो 63.76% वधियो। शयूं ॿाहिरां घुराइण में 5.97% घटाई आई आहे। माली साल दौरान एक्सपोर्ट 7.89% इज़ाफ़ो थियो आहे। परॾेही नाड़े में वाध असांजे मुल्क लाइ लाइफ लाइन आहे। मुआशी सूरत हाल में सालियानी बुनियाद ते बहितर आई आहे। हलंदड़ साल परॾेही नाणे जा ज़ख़ीरा 41 अरब डॉलर खां वधी वेंदा। डिजिटल अकाउंट सबब मईशत बहितरी तरफ़ वधे पई। बहरान मां निकिरी आया आहियूं। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त 2015 खां 2022 ताईं परॾेही कर्ज़ 55 अरब डॉलर खां वधी 100 अरब डॉलर थी वियो, पर 2022 खां पोइ परॾेही कर्ज़ में इज़ाफ़ो न थियो आहे। वापारी खसारो एक वॾो मसलो आहे जंहिंखे एक्सपोर्ट वधाइण सां हल करे सघिजे थो। एक्सपोर्ट जी रीफाइनेंसिंग स्कीम के बेहतर बणायो वञे, जंहिंसां काथो वधंदो। सीनियर वज़ीर शर्जीलना मेमून सां वफ़ाक़ी वज़ीर राणा मोहम्मद कासिम नोन जी मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जे सूरत हाल ऐं क़ौमी ॿधी समेत अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भंजकड़ियुनि ऐं कश्मीरी अवाम ते जारी भारतीय ज़ुल्मनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़ामत। कश्मीर मसइले ते असराइती हिकमत अमली लाइ गॾियल सहकार के वधीक मज़बूत बणाइण ते इत्फ़ाक़। वफ़ाक़ सूबाई वज़ीर शर्जीलना मेमून चयो आहे त कश्मीर जहिड़नि क़ौमी मफ़ादनि वारे मामलनि ते वफ़ाक़ी सूबाई इदारनि विच में वेझो राब्तो ऐं मुकमल एक जहिड़ाई ज़रूरत आहे। कश्मीर परॾेही पॉलिसी जो बुनियादी थंभ आहे ऐं सॼी क़ौम जो गॾियल क़ौमी मौक़िफ़ आहे। सिंध हुकूमत हर सतह ते कश्मीर मसइले खे उथारींदी ऐं वालारियल कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि खे दुनिया आॾो वाक़फ़ो कंदी रहंदी। गुल प्लाज़ा सानी जी जांच पुलिस लाइ फाहो बणिजी वई। सरकारी वकील पुलिस तरफ़ां जमा करायल चालान ॿीहर वापसि करे छॾियो। पुलिस जी जांच अणपूरी ऐं नाक़ुस करार। DIG ॾखण सूरताल जो जाइज़ो वठण लाइ अहम इजलास तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस चालान में 11 वरियनि जे हिक ॿार समेत 6 ॼणनि खे सानीअ जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। इमारत जा इमरजेंसी दरवाज़ा छो बंदि हुआ ऐं कंहिं बंदि कया, उन बाबति को ज़िक्र न कयो वियो। पुलिस चइनि सिफ़नि ते बदल चालान में 60 खां वधीक शाहिदनि जा नाला बि शामिल कया आहिनि।
मियां साहब वेझो तेज़ रफ़्तार मज़दा अस्पताल सां टकराइण सबबि ॿ ॼणा हयातियूं विञाए वेठा। क़ौमी शहराह ते तेज़ रफ़्तारी सबबि मज़दा ड्राइवर जे ज़ाब्ते मां निकिरी अस्पताल सां टकराइजी वई। हादसे में जैकबाबाद वासी मज़दा ड्राइवर ऐं क्लीनर अजल जो शिकार थी विया। पोतिन जे नासिर बिरोही ऐं असद बिरोही तौर सुञाणप। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त बोतलुनि सां भरियल मज़दा सखर खां कोयटा वञी रही हुई त तेज़ रफ़्तारी सबबि हादसो पेश आयो। वेनेजुएला में ज़िलज़िले सबबि आयल तबाही में फ़ौत थींदड़नि जो अंग 2600 ताईं पहुची वियो। मलबे हेठां लाश कढण लाइ इमदादी कार्रवाई जारी। सदर रोड्रिगेज़ चयो आहे त ज़िलज़िले सबबि 189 इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी वियूं। इमदादी कार्रवायूं ख़त्म न थियूं आहिनि। लाॻीवी रियासत में तक़रीबन सभई सरकारी अमलदार ऐं ज़िलज़िले में पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेठा आहिनि। IMF सां गॾिजी $200 मिलियन जे नए सिर तामीर लाइ फंड क़ाइमु कयो पियो वञे।